दादू में उमर रुबाब चांजो के 3 अहल खाना कत्ल केस की समाअत दादू की फर्स्ट एडिशनल मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट फाजल जज नदीम बदर काजी की अदालत में हुई, जिसमें केस के फरियादी परवेज चांडियो और उमर रुबाब चांडियो अपने वकील सलाहुद्दीन के हमरा अदालत में पेश हुई। समाअत के बाद उमर रुबाब चांडियो मीडिया से गुफ्तगू करते हुए कहा कि ऑनरेबल कोर्ट में सब मौजूद हुआसीं। अक्यूज़ सरदार खान चांडियो, बुरहान चांडियो हमेशा वांगुरु एब्सेंट रहिया अॼु बि, ऐं उन्हनि जे लॉयर साहब बि देरि सां पुॼा, पर इहो आहे त असांजा आर्ग्यूमेंट्स असांखे करणा हुया, असां उहे कंप्लीट कया आहिनि। अल्हम्दुलिल्लाह उहे फाइनली आर्ग्यूमेंट्स कंप्लीट थी चुका आहिनि। अक्यूज़ सरदार खान चांडियो ऐं बुरहान चांडियो ऐं अक्यूज़ अली गौर चांडियो जेको जेल कस्टडी में आहे, इन्हनि जे बेल ते आर्ग्यूमेंट्स हुआ जेके अॼु असां पूरा कया आहिनि, ऐं नेक्स्ट जेका हेयरिंग आहे उहा 22 जनवरी जी रखी वई आहे। सो असां अलाह जी ज़ात मां, अदलिया मां पुर उम्मीद आहियूं, ऐं पंहिंजा जेके असां आर्ग्यूमेंट्स कया आहिनि उन में असां सेटिस्फाई आहियूं त इंशाअल्लाह पाकिस्तान जी अदलिया इंसाफ़ कंदी, मज़लूमनि सां इंसाफ़ कंदी, ऐं इंशाअल्लाह असां पुर उम्मीद आहियूं त हिननि जी ज़मानत रद्द थींदी। छो त हिननि जेको एविडेंस टेम्पर करण जी कोशिशि कई आहे, हिननि मिसयूज़ ऑफ बेल कयो आहे। हिननि खे जेको एक्स्ट्रा ऑर्डिनरी रिलीफ मिलियो वियो आहे कोर्ट्स जे तरफ़ खां, हिननि खे जेके 4 सालनि खां इंटरिम बेल ते रहिया आहिनि, हिननि उन जो जेको आहे सो मिसयूज़ कयो आहे, वायोलेशन कई आहे। सो ही शयूं ऑनरेबल कोर्ट खे कंसिडर करणु घुरिजनि, जेके पुर उम्मीद आहियूं त ऑनरेबल कोर्ट कंसिडर कंदी ऐं असांखे इंसाफ़ मिलंदो।